नाज़रीन वाक़िआ कंदासीं हैदराबाद में घर के बाहि में टे घर बाती सड़ी फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे हैदराबाद मां वाते पहुचायूं पिया जिथे घर के बाहि लॻी वई, टे घर बाती सड़ी फौत थी विया आहिनि। इन जा तफ़सील मालूम कयो था अब्दुल रसूल चांडियो हैदराबाद मां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अब्दुल रसूल, हैदराबाद जे कहिड़े इलाइक़े में वाक़िओ पेश आयो आहे, आगाह कजो। जी हाँ, बिल्कुल हैदराबाद जे कासिमाबाद लॻे अली पैलेस वारे इलाइक़े में एक अफ़सोसनाक वाक़िओ पेश आयो आहे। जे घर में बाहि लॻण सबबि टे घर बाती सड़ी फौत थी विया आहिनि। जॾहिं त कासिमाबाद जे अली पैलेस वारे इलाइक़े गली नंबर 140 दुकाननि मथां क़ाइम प्लाज़ा जे फ्लैट खे बाहि वकोड़े वई, जंहिंजे नतीजे में टे माण्हू जेके आहिनि उहे सड़ी फौत थिया आहिनि। जंहिंमें सुञाणप जेका आहे मोहम्मद शाफ़ी सिद्दीकी, 22 वर्ष जी नारी एफ़ा सिद्दीकी, हिकु नामालूम औरत ज़ोज नदीम सिद्दीकी ॿुधाए थो वञे। जॾहिं त रेस्क्यू 1122 खे इतला मिलण बैदि वॾे तादाद में फायर ब्रिगेड ऐं इमदादी कारकुननि पहुची मुस्तक़िल चइनि कलाकनि जी इमदादी कार्रवाइनि खां पोइ हिन वक़्तु बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। जॾहिं त बाहि ते ज़ाब्तो अचण खां पोइ हिन वक़्तु सर्च ऑपरेशन शुरू कयो वियो आहे त वधीक का मुतासिर जेकॾहिं हुजे को लाश या का ज़ख़्मी हुजे त हुनखे रेस्क्यू करे सघिजे। हिन वक़्तु जेको सर्च ऑपरेशन आहे उहो जारी आहे। हिन वास्ते असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। कासिमाबाद पुलिस जो हुनजो चवणु आहे त वाक़िओ शॉर्ट सर्किट सबबि फौत आयो आहे ऐं फ्लैट हुजण जे करे उते वॾे तादाद में जेको जानी नुक़सानु थोरे माली नुक़सानु पेश थियो आहे। जिन त पुलिस तरफ़ां टे जेके लाश आहिनि उहे तहवील में वठी हिन वक़्तु पोस्टमार्टम जे लाइ हैदराबाद सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। हिन वक़्तु बि रेस्क्यू 1122 जा जेके इमदादी कारकुन आहिनि उन्हनि तरफ़ां सर्च ऑपरेशन जारी आहे। जॾहिं त कूलिंग वारो जेको अमल आहे उहो मुकमल करे सर्च ऑपरेशन कयो पियो वञे। जॾहिं त हैदराबाद जे कासिमाबाद वारे इलाइक़े में हीउ अफ़सोसनाक वाक़िओ पेश आयो आहे, जंहिं सबबि टे जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि। जी अब्दुल रसूल चांडियो, मुंहिंजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।